तव्हांजो पिण प्यारो भाउ शहज़ाद लिगारी। अॼु मीहोगी जे करे मां काॾे व्लॉग न करे सघियो आहियां। त मुंहिंजे ई पाड़े में हिकु घरु आहे जेको तक़रीबन चेल जहिड़ो पाणी उन में आहे। हलो त उन में ॾिसूं था ऐं उन्हनि भाइरनि जी थोरी मदद कयूं पाणी कढाइण में ऐं उन्हनि जा हालात ॾिसिजूं छा आहिनि। उन जी वीडियो तव्हांखे मां ॾेखारींदो त उन जे घर में उठो मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु आ। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु आ। जिन जा घर ॿुॾी विया दर बदर जेकी थिया रोई से सॾनि पिया। जीअं त दोस्तो तव्हां ॾिठो केतिरो पाणी हुयो उन घर में। असां उन्हनि जी थोरी मदद कईसीं ऐं इन क्लिप ज़रिए तव्हांखे ॿुधायोसीं त मोरो शहर जे घर वासियुनि सां केॾी हालत आहे ऐं केतिरो तक़रीबन घरनि में पाणी बीहे थो। एतिरा त कई दोस्त आहिनि जिन्हनि जे घर में पाणी बीठो आहे। महिरबानी।